सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस तंहिंजे अंतर्गत सत्संग करे रहिया आहियूं। सीता स्वयंवर जो प्रसंग हली रहियो आहे ऐं गुरु विश्वामित्र राम लक्ष्मण सां गॾु उन धनुष यज्ञ जे जेको विशाल रंग भूमि ठहियल हुई उन में आया आहिनि। रुगो अञा प्रवेश कयो अथनि। राजकुंवर ते ही अवसर आए, मनहु मनोहरता तन छाए। मनोहरता हुई उन्हनि जे सॼे रूप में। मन हरजी वञे, मन बीहे ई न, ॾिठे बिना न रही सघे, अहिड़ी उन्हनि में मनोहरता। गुण सागर नागर बरबीरा, श्याम सुंदर श्यामल गौर शरीरा। हुननि जो शरीर श्याम ऐं गौर त आहे, पर उहे गुण सागर बि आहिनि। केवल रूप न, गुण बि उन्हनि में हुआ। केवल रूप ॾे ध्यानु ॾियण ऐं गुणनि ॾे ध्यानु न ॾियण, उन जी काई वैल्यू कान बचंदी आहे। अॼु जो ज़मानो आहे, केवल रूप खे ध्यानु ॾींदा आहिनि माण्हू कि ॾिसण सुठा अचूं, गुण हुजनि चाहे न हुजनि, त उन जी काई वैल्यू कान्हे। गुण हुजनि पोइ रूप बि हुजे त उन जी आहे। गुण सागर नागर बरबीरा, हीअ गुणनि जा सागर बि आहिनि, वरी वीर बि आहिनि ऐं चतुर बि आहिनि, समझदार भी आहिनि। ये गुण सागर नागर बरबीरा, सुंदर श्यामल गौर शरीरा। त राम ऐं लक्ष्मण जीअं ई आया, राजाउनि महाराजाउनि जी नज़र वई, जेके वेठा हुआ हुते माण्हुनि जी नज़र वई। कल्ह ॿुधोसीं असां, राज समाज विराजत रूरे, उडगन महू जन जुग विधु पूरे। राज समाज जे विच में ईअं पिया सुहन राम लक्ष्मण, ॼण तारनि जे विच में चंद्रमा। ही ॿ आहिनि त ॿ चंद्रमा, ॼण ॿ चंद्रमा अची विया हुजनि आसमान में, तारनि जे विच में। कहिड़ो कारण? ॿिया बि राजा महाराजाऊं हेॾा वेठा हुआ, उहे सिर्फ़ तारा छो? छो त कोई परिपूर्ण कोन हो राजा। कंहिंमें रूप हो, कंहिंमें बल हो, कंहिंमें धन हो, कंहिं वटि कोई चतुर हो, कुछ न कुछ हिकिड़ो गुण हो कंहिंमें कुछ कोई वीर हो लड़ाईअ में। पर रामचंद्र भगवान ऐं लक्ष्मण, इन्हनि में सभु गुण मौजूद ऐं सुंदरता बि। इन करे
ये अलॻि ई पिया नज़र अचनि। हाणे हेॾा माण्हू वेठा हुआ, असां ॿुधासीं, स्त्री पुरुष, ॿार ॿुढा जवान, राजाऊं महाराजाऊं, वॾो वॾो यज्ञ हो। त सभिनीनि खे अलॻि अलॻि नज़र आयो राम। उते ये प्रसिद्ध चौपाई अचे थी। जिनके रही भावना जैसी, प्रभु मूरत दिन देखी तैसी। राम सिया राम सिया राम, जय जय राम राम सिया राम सिया राम, जय जय राम। जिनके रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तैसी। प्रभु मूरत दिन देखी तैसी। ॾाढी प्रसिद्ध चौपाई आहे। जिनकी रही भावना जैसी, जंहिंजी जहिड़ी भावना हूंदी आहे उनखे ओड़ो ई रूप नज़र ईंदो आहे। तॾहिं प्रसिद्ध चौपाई हिन जगह ते आई आहे रामायण में। जिनके रही भावना जैसी। हिते ई सम्झो दरबार में माण्हू ईंदा आहिनि, सत्संग जे अलावा बि ॾींहं जो बि ईंदा आहिनि, सुबुह जो बि ईंदा आहिनि, पर हर कंहिंजी उहा अलॻि अलॻि हूंदी। हर कंहिंखे अलॻि अलॻि नज़ारो नज़र ईंदो। कंहिंखे इहो नज़र ईंदो कि हिते घणी कमाई थींदी हूंदी, कंहिंखे इहो नज़र ईंदो हूंदो कि हिते हीअ शइ आहे, कंहिंखे माण्हू नज़र ईंदा हूंदा हितां जा, कंहिंखे जानवर बि नज़र ईंदा हूंदा, कंहिंखे सत्संग नज़र ईंदो आहे, कंहिंखे संत नज़र ईंदो आहे, कंहिंखे म्यूज़िक नज़र ईंदो आहे, कंहिंखे भॼन ॾे ध्यानु वेंदो आहे, कंहिंजो वाणीअ ॾे ध्यानु वेंदो आहे, कंहिंखे संत नज़र ईंदा आहिनि हिन दरबार जा। जाकी रही भावना जैसी, कंहिंखे भगवान यादि अची वेंदो आहे। जाकी रही शइ हिकु ई आहे, त अलॻि अलॻि छो थी नज़र अचे। कंहिं माण्हूअ खे बि विहारियूं असां ऐं पुछूं भाई हीअ कमला आहे, कमला खे विहारियो आहे, पंहिंजी पंहिंजी राय रखो मन में, मूंखे ॿुधाइण लाइ न, सची राय रखो, त हर कंहिंजी राय अलॻि अलॻि हूंदी। कोई कुझु ॿुधाईंदो, कोई कुझु, कोई कुझु। त राम बि हर कंहिंखे अलॻि अलॻि नज़र आयो। इन जो कारण भावना। जिनकी रही भावना जैसी। हाँ, इहा भावना छा थींदी आहे? तव्हां ॿुधो त घणेई दफ़ा हूंदव भावना। सिंधीअ में ॾाढो चवंदा आहिनि, ऐं माण्हू त इच्छा खे बि भावना चवंदो आहे। मुंहिंजी भावना आहे न, ऐं पोइ असांजी भावना आहे न, पूरी कयो न असांजूं भावनाऊं। गुरु पाण ई भावनाऊं पूरियूं कंदो। त भावना ॾाढो फेमस अखर आहे, पर भावना खे सम्झो छा आहे भावना, ऐं सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। भावना इन करे सम्झणु ज़रूरी आहे छो त जहिड़ी भावना हूंदी आहे न, ओड़ो असांजो जीवन ठही वेंदो आहे। अगरि राम खे ॾिसी करे कंहिंखे ख़राब नज़र आयो, कंहिंखे सुठो न लॻो, राम इहो बि थियो हूंदो भावना जे अनुसार, त इहो ॿुधायो छा हुन में राम जो नुक़सान थियो छा? हा, तहिड़ीअ तरह
अगर तव्हां बि कंहिंजे लाइ टीका टिप्पणी कयो त उन जो त कोई नुक़सान थियणो कान्हे, तव्हांजो थी वेंदो। त भावना जेका आहे न उहा ॿिए ते असर कोन कंदी आहे, खुद जे मथां खुद ते असर कंदी आहे। हिकु ॿ ॾींहं असर न कंदी आहे, सॼो जीवन, असांजो जीवन ई हलंदो आहे भावना सां। ही ॾाढी सूक्ष्म शइ अथव। जीअं गाॾी हलंदी आहे पेट्रोल सां, कार हलंदी आहे पेट्रोल सां, तीअं असांजो जीवन हलंदो आहे भावनाउनि सां। भावना ॿियो अखर ॿुधायांव, प्रेम। भावना जो पर्यायवाची। भावना खे सिर्फ़ु ईअं न सम्झिजो कि जेको ॿिए जे लाइ असां महसूस कंदा आहियूं, न, पंहिंजे लाइ बि जेको महसूस कंदा आहियूं उहा आहे भावना। अगर कंहिंजी भावना सुठी आहे न त उहो अमीर आहे, ऐं कंहिंजी भावना सुठी न आहे, भले केॾो बि बंगलो हुजेसि, उहो ग़रीब आहे। त भावना खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। भावना मंशा खे बि चइबो आहे। भावना फीलिंग खे चइबो आहे। फीलिंग, महसूस, एहसास, इहो ॾाढो ज़रूरी आहे। सत्संगनि में इहे अखर खया ई कोन विया कॾहिं, इन करे असली कमु त थियो ई कोन। माण्हूअ जे भीतर ताईं त वियो ई कोन सत्संग। ॿाहिरियूं ज्ञान जूं ॻाल्हियूं रुगो रटायूं वयूं। तो थोड़ा ये याद कर ले, थोड़ा ये याद कर ले, बस हो गई, तो पास हो गई सत्संग में। अरे हुन जो जीवन त हुन सां पियो थो हले जेको महसूस थी करे। असली कमु उन ते थियणु खपे। तू हुन जी भावना सुधारीस न, ॿाहिरीं दशा भली न सुधारीस, ग़रीब मां भली अमीर न ठाहीस। मां वक्ता खे तो चवां कि भली तू कंहिंजी आमदनी न वधाए, हूअं ई उनखे हूअं ई वधाइण जो कोई पावर ई कान्हे। कोई कंहिंजी आमदनी कोन वधाए सघंदो आहे, कोई संत वक्ता। पर ये ॻाल्हियूं कंदो आहे न वक्ता कि पहले तेरी आमदनी 10,000 थी ना, चल अब 20,000 हो जाएगी। मां तो चवां या ॿाहिरीं आमदनी न वधाईस, जेको तो वटि आयो आहे उन जी फीलिंग ताईं पहुची वञे। ऐं उते अगरि का गड़बड़ आहे, सॼी गड़बड़ उते ई आहे। माण्हूअ जी फीलिंग, भावनाउनि में ई कमु करण जी आवश्यकता आहे, उते थियणु खपे। भावना जो अर्थ आहे असांखे महसूस छा थी रहियो आहे। त खुदि हाणे चेक कयो, तव्हांजे जीवन में घणा दफ़ा तव्हांखे सुठो सुठो महसूस थियो आहे, घणा दफ़ा ख़राब महसूस थियो आहे। सरल भाषा में चइबो आहे न, अच्छा नहीं लग रहा आज मुझे, और आज अच्छा लग रहा है। इहा आहे फीलिंग। अॼु सुठो थो महसूस थिए, अॼु नथो थिए। त अगरि अधिकतर सुठो नथो महसूस थिए, जीअं कि मां ॾिठो आहे उलझियल माण्हुनि जलेबियुनि खे सुठो महसूस कोन थींदो आहे। हू सुठो ॾेखारींदियूं आहिनि कि मैं तिरपत हो गई, इतना ऊंचा ज्ञान, इतनी वाणी सुन के मैं तिरपत हो गई, इहो ॾेखारींदियूं आहिनि। पर जेको कूड़ ॻाल्हाईंदो, उलझियल ॻाल्हाईंदो, उनखे कॾहिं सुठो महसूस थींदो ई कोन। अधिकतर अगरि माण्हू सुठो नथो महसूस करे त मतलब अंदर कुछ भावना में गड़बड़ आहे। ॿिए भाषा में चवां, जेतिरो मां पढ़ियो आहे, भावनाउनि खां बि गहराई शइ, जंहिं माण्हूअ खे प्रेम न मिलियो आहे, या जंहिंखे भीतर में खुद ॿिए खे ॾियण लाइ प्यार कोन्हे, जेको प्यार खां रिक्त आहे, जंहिंजे भीतर प्रेम नाले जी का शइ ई कान्हे, उन सां उनखे बुरो ई बुरो महसूस थींदो हमेशा। अञा जड़ में वञी करे तो ॿुधायां, ख़राब छो महसूस थींदो आहे? छो त प्रेम जो अभाव आहे। प्रेम आहे कोन उन वटि, न को किथां अचे पियो थो, न को ही कंहिंखे ॾे पियो थो। त जिते प्रेम जो अभाव आहे न, उते पोइ हिकु हू शुरू थींदी आहे, चिड़चिड़ोपन चऊं, छितोपन चऊं,
ख़राब विचार चऊं, ईर्ष्या चऊं, ये सभु प्रगट थींदा आहिनि सिर्फ़ु प्रेम न हुअण जे करे। ईर्ष्या, द्वेष, कूड़, भई हाणे मन में ईर्ष्या आहे, द्वेष आहे, ॿियो ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे, मूं वटि उहा शइ कान्हे, त हाणे कूड़ बि ॻाल्हाए कि मूं वटि आहे उहो। कूड़ में बि सिखी वेंदो आहे माण्हू, पोइ वरी जलेबी बि ठाहींदो आहे, पोइ जीवन उन्हनि जो उलझी वेंदो आहे। पोइ उन जे अॻियां भॻवान बची वञे त हुन जी धारणा अलॻि ई उल्टी निकिरंदी। हू चवंदो ये काय के भॻवान। त मेन शइ आहे प्रेम। हाणे प्रेम कीअं कजे, उन जो बि तरीक़ो आहे। प्रेम जो इहो तरीक़ो आहे कि असां पहिरीं त शुक्र करणु शुरू कयूं। पहिरियों तरीक़ो जेको असां वटि कुझु बि आहे, ॾाढो कुझु आहे, जानवरनि खां वधीक आहे असां वटि। जानवरनि खे एतिरियूं इंद्रियूं कान्हनि महसूस करण लाइ जेतिरियूं असांखे आहिनि। ही जेके इंद्रियूं आहिनि न, अखियूं, कन, नक, ज़बान, ये त्वचा, इन्हनि सां असां ॾाढो कुझु महसूस कंदा आहियूं। हवा महसूस कंदा आहियूं, गुल जी ख़ुशबू महसूस कंदा आहियूं, अखियुनि सां आसमान ॾिसंदा आहियूं, पक्षी, पेड़ पौधा, तालाब ॾिसंदा आहियूं। भोजन ज़बान सां स्वाद वठंदा आहियूं, कननि सां संगीत ॿुधंदा आहियूं। ये सभु शयूं छा आहिनि? ये फील कराइण वारियूं इंद्रियूं आहिनि। त एॾियूं अनमोल इंद्रियूं कंहिंखे मिलियूं आहिनि? असांखे। सभिनि खां पहिरीं इहो शुरू कयूं, ॿिए सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो। माण्हू छा में फाथल आहे? सुविधाऊं गॾु करण में, सुख सुविधाऊं। उन चक्कर में उहो कुझु महसूस कोन पियो थो करे, बसि जमा पियो थो करे। हिकु एसी लॻी वई, हाणे वॾी एसी लॻी वई, हाणे कार बि वठी वरिती, बंगलो बि ठही वियो, अब क्या चाहिए अपने को, वठंदो वियो, फील कुझु बि कोन पियो थो करे। हू सॼो इहो ई पियो थो सोचे हाणे नेक्स्ट टारगेट छा आहे। इन जे बजाए हिकु ग़रीब माण्हू वधीक फील कंदो हूंदो, न करे उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उनखे वधीक चांसिस आहिनि। हुन वटि हाणे एसी कान्हे त गर्मीअ में राति जे टाइम ॿाहिरि खट विछाए सुम्ही पवंदो, वेही रहंदो, हू हवा महसूस कंदो, हू आसमान जा चंड तारा ॾिसंदो। हू मां चयो न, छॾे ॾियो पैसे जो गणित हटाए छॾियो, ग़रीब अमीरी दिमाग़ जी उपज आहे रुगो। महसूस त हू पियो थो करे असली फील। हा, हुनखे अगरि धन जो वीचारे खे अभाव आहे, दुखी आहे, त असां त नॉर्मल मीडियम आहियूं न, धन जो अभाव बि कान्हे ऐं फील करण लाइ इंद्रियूं बि आहिनि, त असां छो न कंदा आहियूं महसूस? हिननि इंद्रियुनि जो सदुपयोग छो न कंदा आहियूं? कल्ह लाइट हली वई हुई 4-5 कलाक, त सभु बंदि, एसी वग़ैरह सभु बंदि, टीवी बि न, त पुराणो ज़मानो यादि अची वियो। ॿाहिरी हवा अचे ऐं कोई हाणे टीवी कान्हे त दिमाग़ ख़ाली बि आहे, शून्य। पर माण्हू शिकायत करण वारो शिकायत ई कंदो, मरी वियासीं। अरे मरी कोन वे, तूं अनुभव कर, थोड़ी फील कर, थोड़ो महसूस कर। इहो मां तव्हांखे भावना सां कनेक्टेड रिलेटेड ॻाल्हियूं पियो थो ॿुधायां। असां महसूस करणु छॾे ॾिनो आहे, एहसास पंहिंजा ख़तम करे छॾिया आहिनि ऐं हुन दुनिया में वधीक सक्रिय आहियूं, दिमाग़ी दुनिया में, चालाकी दुनिया में। त सभिनि खां पहिरीं असांखे पंहिंजी भावना फुल भरियल रखणी आहे प्रेम सां, अहोभाव। मां हमेशा इहो चवंदो आहियां, कृतार्थ, कृत्य थी वियासीं असां, तिरुपत न, कृतज्ञ।
हिक हिक शइ जो आनंद वठूं। हवा जीअं निंड मां उथूं, पाण निंड मां उथी करे असां चऊं भॻवान शुक्र अथई तुंहिंजो, हेॾो सुंदर संसार बणायो अथई, रोज़ सूर्योदय थिए थो, अॼु बि सूर्योदय थियो आहे, मां पंहिंजे घर में ई आहियां, तो असांखे हर सुविधा ॾिनी अथई। निंड मां उथण खां वठी सॼे ॾींहं खां राति ताईं ब्रश बि आहे, पेस्ट बि आहे, सनान लाइ पाणी बि आहे, चांहि बि आहे, मां त ईअं कंदो आहियां। पल पल जीअण इन खे चइबो आहे, हिकु हिकु पल पल जीअण, वर्तमान में जीअण। ॿियो तरीक़ो आहे वर्तमान में जीअण। हिते वेठा आहियूं त हींअर हितां जा ई हुजऊं, शरीर सां हिते आहियूं त मन बि हिते, हिकु हिकु अखर जेको मां चवां थो, हिकु हिकु अखर में असांजो मन हुजे, त इन खे चइबो अथव फीलिंग सां जीअण। मां त इहो बि कंदो आहियां, तव्हां भली मज़ाक उॾाइजो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर इहो चवां बि थो त फीलिंग सां ई थो चवां कि मां अगरि अंब जी हिकु फार बि खाईंदो आहियां न, त बि फील करे खाईंदो आहियां, उन में ॾाढो ख़ुशि थी करे। मां ॿियनि खे ॾिठो आहे, अंब खाइनि पिया था ऐं टीवी पिया था ॾिसनि, अंब ॾे ध्यानु ई न, ॼण खां मशीन पे थी कमु करे, को रोबोट पे थो कमु करे, अंब खाए पियो थो ऐं टीवी ॾिसे पियो थो। माण्हू वड़ा पाव खाईंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं कंदा आहिनि, वड़ा पाव न, बर्गर बि खाईंदा आहिनि ऐं ॻाल्हियूं बि करे वठंदा आहिनि। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे, पर मूंखे लॻंदो आहे अगरि असां का शइ खाऊं था त फीलिंग सां खाऊं, वधीक वधीक स्वादु ईंदव। त पहिरियों तरीक़ो इहो आहे भावना वारो ठहिण जो, भाव सां भरजण जो, कि असां पहिरीं त शुक्र करणु शुरू कयूं। ॿियो वर्तमान में जियूं, शिकायत वारियूं ॻाल्हियूं पैदा थियनि बि त हटाए छॾियूं। ईअं ईंदियूं आहिनि, जॾहिं तेॾी महिल वीचार अची वेंदो आहे, अरे यार हीअं छो थियो, हटाए छॾियूं, जो हो गया सो हो गया, या हीअं न थी वञे उनखे बि साइड कयोसि। आनंद वर्तमान में आहे, आनंद इते आहे। त फीलिंग जेका आहे एहसास आहे, फीलिंग जेका आहे सा शुक्र आहे, फीलिंग जेका आहे सा महसूस करण खे चइबो आहे, फीलिंग प्रेम खे चइबो आहे। फीलिंग उहा शइ आहे जेका जन्म खां वठी हूंदी आहे असां में। असां जीअं ई जनम वठंदा आहियूं न, त फील गॾु खणी करे जनम वठंदा आहियूं। फीलिंग भई असांखे महसूस कीअं थो थिए, फील छा थो थिए। सुम्हिया पिया हूंदा आहियूं निंड में, तब फीलिंग हूंदी आहे असांजी, तब असां फील सां, फील सम्झिया न, भावना, हिकु भावना हूंदी आहे असांजी, उन में जीअंदा आहियूं। उहा फीलिंग जेतिरी सुठी हूंदी, जेतिरी सुठी, ओतिरो ई असांखे राम में भगवान नज़र ईंदो। अगरि कॾहिं अची वियो असांजे अॻियां भगवान, त असां सुञाणे वठंदासीं। कोई संत अची वियो सचो, असां पहचाने वेंदासीं, छो त असांजी फीलिंग सुठी आहे। उहा सुठी फीलिंग जेका आहे ऊर्जा बि ॾींदी आहे ऐं उत्साह बि ॾींदी आहे ऐं सत्य खे पहचानण में मदद कंदी आहे। कॾहिं कॾहिं धोखो बि थी सघे थो, पर उहो पतो जल्दी पइजी बि वेंदो आहे। सुठी भावना वारो माण्हू कॾहिं कॾहिं के नकलीअ खे बि असली सम्झी वठंदो आहे, पर पोइ जल्दी पतो पइजी वेंदो आहे, त उहा का चिंता जी ॻाल्हि कान्हे। हू त बिल्कुलु सुठो कान्हे कि माण्हू ख़राब भावना सां जिए, ख़राब ई सोचे, दूषित सोचे ऐं सुठे माण्हूअ खे बि ख़राब चई ॾे, उहो त बेकार जीवन आहे। सुठी फीलिंग ॾाढी ज़रूरी आहे। इहा ई फीलिंग अॻिते हली भॻवान सां जोड़ींदी आहे।
जेको ॿुधंदा आहियूं न गुरबाणीअ में, भाव भोजन कर अमृत पाया, या भाव ते केॾियूं गुरबाणियूं आहिनि। भाखिया भाव, भाव बिन भगत न कीजे। त इहो भाव उहो ई अथव, फीलिंग, सुठी भावना असांजी, सुठो अनुभव करणु, सुठो महसूस करणु, कृतज्ञ थियणु, शुक्र सां भरियल हुजणु, आनंद सां भरियल हुजणु, ॿिए खे बि आनंद ॾियणु, प्रेम ॾियणु। जेको माण्हू प्रसन्न हूंदो, ख़ुशि हूंदो, सुठो सुठो महसूस कंदो हूंदो, उहो ॿियनि खे बि ज़रूरु ॾींदो। ऐं जॾहिं ॿियनि खे ॾींदो त बदिले में छा मिलंदो? उहो ई वापसि मिलंदो। इहो यादि रखिजो। असांजी जहिड़ी फीलिंग हूंदी आहे न, उहो ई असां ॿियनि खे विरहाईंदा आहियूं ऐं वापसि उहो ई मिलंदो आहे। त जेतिरो थी सघे असां सुठो ई फील कयूं, सुठो महसूस कयूं। स्वार्थ सुठो महसूस न आहे। तव्हां चओ हाँ मैं तो अच्छा महसूस करूंगी, फिर मुझे भी और मिलेगा, त इहो मिलेगा वारी जेका लालच आहे न, इहा तव्हांजी भावना, ख़राब भावना जो ई प्रदर्शन थी करे। सुठी भावना में स्वार्थ कोन हूंदो आहे, लालच भी कोन हूंदी आहे, लोभ भी कोन हूंदो आहे। हू केवल ॾियणु चाहींदो आहे। त भाव ते हिकिड़ी गुरबाणी आहे, जो ॿुधायांव कि भाव सां भगवान मिलंदो। रघुवर, परमात्मा राम, रघुवर। अचो इहा ॻायूं। बिना भाव जे भगवान कोन मिलंदो। भोले भाए मिल रघुराया, भोले भाए मिल रघुराया। कहो कबीर भगत कर पाया, कहो कबीर भगत कर पाया। भोले भाए मिले रघुराया, भोले भाए मिले रघुराया। क्या जप क्या तप क्या व्रत पूजा, क्या जप क्या तप क्या व्रत पूजा। जाकर हृदय भाव है दूजा, जाकर हृदय भाव है दूजा, जाकर हृदय भाव है दूजा, जाकर हृदय भाव है दूजा। भोले भाए मिले रघुराया, भोले भाए मिले रघुराया। कहो कबीर भगत कर पाया, कहो कबीर भगत कर पाया। भोले भाए मिले
रे जन मन माधव स्यो लाइए, रे जन मन माधव स्यो लाइए। चतुराई ना चतुर्भुज पाइए, चतुराई ना चतुर्भुज पाइए, चतुराई ना चतुर्भुज पाइए, चतुराई ना चतुर्भुज पाइए। भोले भाई मिले रघुराया, भोले भाई मिले रघुराया। कहो कबीर भगत कर पाया, पर हर लोभ और लोकाचार, पर हर लोभ और लोकाचार, पर हर काम क्रोध अहंकार, पर हर काम क्रोध अहंकार। कर्म करत बदे अहमेव, कर्म करत मिल पाथर की करही सेव, मिल पाथर की करही सेव, मिल पाथर की करही सेव। भोले भाई मिले रघुराया, भोले भाई मिले रघुराया। गुरबाणी थी चए, कबीर भगत तो चए कि रघुराय माना राम, रघुवंश, रघुवंश जो स्वामी रघुवर तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां भोला भाला हूंदा, तव्हांजी भावना बिल्कुलु सरल हूंदी, सची हूंदी। तव्हांजी भावना माना सची माना जेका आनंदित भावना हूंदी, जेका प्रेम सां भरियल भावना हूंदी, जंहिंमें कोई छल कपट न, कोई स्वार्थ न। छो त भगवान पाण सरल आहे, एतिरो सरल जो सीता सां प्यार थी वियो, उहो बची गुरुअ खे ॿुधायईं, विश्वामित्र खे, कि साईं हीअं हीअं थियो आहे। न त छा अॼु ज़मानो आहे को पति पंहिंजी ज़ाल खे चए, रामायण ॿुधी करे चएसि ज़ाल खे, ॿुध मूंखे हिकिड़ी ॿी सुंदर माई मिली, उहा ॾाढी सुंदर हुई, मूंखे वणे पई, वणंदड़ हुई उहा। एतिरो बि ॿुधी करे छा उहा माई बर्दाश्त कंदी? तो ज़मानो थोड़े ई आहे। त राम उहो सभु ॿुधायो अची करे। सच ॻाल्हाइण जो अॼु ज़मानो कान्हे,
पर फील करण जो त अॼु बि ज़मानो आहे। ज़रूरी थोड़ी आहे, इहो बि चवां, ज़रूरी कान्हे कि असां पंहिंजी हर फीलिंग कंहिंसां शेयर कयूं, ज़रूरी कान्हे, न ई करणु खपे। कोई सुठो लॻो, कोई वणियो, इहो असांजे लाइ आहे। असांजी फीलिंग सुठी हुजे, अगरि सुठो लॻो आहे त शेयर न कयूं, पर असां ॿिए कंहिं प्रकार जो प्रेम विरहायूं। अगरि असांखे कुझु सुठो लॻो आहे, सत्संग ॿुधी करे ई हलो सुठो लॻो आहे, त असां ॿिए खे, ज़रूरी कान्हे कि सत्संग ई ॿुधायूं, शायदि हुनखे न वणंदो हुजे त असां हुनखे उहा शइ ॾियूं जेका हुनखे वणंदी हुजे। हल, को घर सत्संग ॿुधी था वञो ऐं को ग़रीब चए मूंखे 10 रुपया ॾियो, कोई भिखारी ग़रीब, त वठ 10 रुपया, मां ख़ुशि आहियां। राम पाण भोलो भालो आहे, ॾिठो वञे त, पर इन भोले भाले रावण जहिड़े खे मारियो। समझो भोले भाले जी ताक़त नंढी का न थींदी आहे। हा, उहो धोखा खाईंदो आहे, वधीक उनखे महिनत करणी पवंदी आहे, स्ट्रगल वधीक भोलो भालो कंदो आहे, पर उहो ताक़त बि ॾाढी रखंदो आहे। छो त हुनजी भावना जी जेका शक्ति आहे न, उहा ॾाढी वॾी शक्ति आहे। भावना जी शक्ति उहा आहे, प्रेम जी शक्ति आहे। त असां पंहिंजी, तव्हां में मायुनि में त ऑलरेडी भॻवान ॾिनी आहे भावना, पर हर किथे न टंगे अचो पंहिंजी भावना, हर किथे न लॻायो इहा भावना। कॾहिं जलेबियुनि में मायुनि पंहिंजी भावना ॾेई छॾी, कॾहिं कंहिं ॿिए पंथ वारे खे ॾेई छॾी भावना, त मूंखे अफ़सोस थींदो आहे कि हेॾी सुठी फीलिंग हिन किथे ॿिए हंधि ॾेई छॾी। इहो नथो चवां कि मूंखे ॾियो, भॻवान खे, भॻवान जी कथा खे पंहिंजी फीलिंग ॾियो, भॻवान जी बणायल सृष्टिअ खे पंहिंजी भावना ॾियो। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा। प्रकृतिअ में पंहिंजी भावना ॾियो। ही कंहिंमें दीदी दादियुनि में भावना ॾेई वेठा आहियो, सुम्हंदे जाॻंदे उहा दादी यादि आहे, निंड में बि दादीअ लाइ प्रेम पियो थो फाटे, न, पोइ बदले में दादी छा ॾेई रही आहे? जलेबी, उलझन। फीलिंग, भाव असां शुद्ध रखूं, मतलब वणंदड़, पंहिंजो पाण खे सुठो सुठो महसूस करायूं। हाणे आदत पइजी वई हुजे अगरि शिकायत करण जी, त धीरे धीरे उहो सुधारियूं। ईअं सम्झो कंहिं घोड़े ते वेठल आहियूं, उहो घोड़ो आहे नेगेटिव वीचार, जेको सदाईं ग़लति दिशा में ई भॼंदो आहे, त इहो सोचूं मां नथी भॼणु चाहियां, ही घोड़े ते मां जंहिं ते वेठल आहियां, मन, दिमाग़, वीचार इहे पिया था ओॾां भॼनि, त धीरे धीरे मूंखे या त झोंप ॾियणो आहे इन घोड़े तां, या धीरे धीरे इन खे रोकण जी कोशिश करणी आहे। पर इहे मुंहिंजा वीचार काननि, मां मजबूर आहियां, इहो त सोचूं। त असां जेतिरो थी सघे ख़ुशि रखण जी कोशिश कयूं पंहिंजो पाण खे, निराशा न। मां ॾिठो आहे निराशा वारा माण्हू ईअं चवंदा आहिनि कि हिन संसार में प्यार आहे ई कोन, प्यार करण, प्यार नाले जी का शइ ई कान्हे, सभु धोखेबाज आहिनि, सभु स्वार्थी आहिनि। अरे त तोखे कंहिं मना कयो, तूं ॾे न प्यार कंहिंखे, ॿियनि तोखे धोखो ॾिनो, तूं न ॾे। तूं पहिरीं पंहिंजो पाण सां प्रेम कर, तोखे छा ॿियो कोई प्रेम ॾींदो? पहिरीं त ख़ुदि असां पंहिंजो पाण खे, भली उन में असांखे इहो बि चवणो पए कि मां बेस्ट आहियां, ईअं कॾहिं करे ॾिसूं नंढा नंढा प्रयोग। अगरि कॾहिं असां निराश आहियूं, हताश आहियूं, असांखे लॻे थो कि मुंहिंजी का वैल्यू ई कान्हे, ओॾी महिल ई ख़ुदि खे ई प्रोत्साहित करण जी कला सिखो। पंहिंजो ई पाण खे चओ कि अरे तूं छो उदास आहीं, तो छा में तो ही कम कयो। इहो अहंकार कान्हे, ही अंदर वेठल अंतरात्मा जो आवाज आहे, जेका असांखे थोरो हौसलो ॾींदी। पंहिंजो पाण खे असांखे ख़ुशि रखणो ई आहे, तॾहिं ॿिए खे ख़ुशि रखी सघंदासीं।
पंहिंजो पाण खे भरणो आहे एनर्जीअ सां, त असां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं यादि कयूं पंहिंजूं ई, चऊं कि मां कॾहिं भाई धोखो कोन ॾिनो कंहिंखे, बेईमानी कान कई, हा कई हुजेव त पोइ इहा पॉइंट न खणिजो। मां कॾहिं कूड़ कोन ॻाल्हायो हुजेव त इहा न खणिजो पॉइंट। मां कॾहिं लालच कोन कई, मां सत्संग में वियसि त शुभ भावना सां ई वियसि, मुंहिंजी मंशा त सुठी हुई, त मां जॾहिं सही आहियां त मां छो पाण खे घटि सम्झां, मां बेस्ट आहियां, मां उन परमात्मा जी बणायल हिकु सृष्टि आहियां, हिकु कृति आहियां, भगवान मूंखे ठाहियो अथई। इहो सभु तव्हां ईअं महसूस बि कंदा न त सच में ओड़ो रिटर्न मिलण बि शुरू थी वेंदव। सभु असांजे हथ में हूंदो आहे। असां अगरि पंहिंजो पाण खे ख़ुशि पिया था रखूं, भगवान सां संबंध जोड़े करे, त सच में असांखे ओड़ा संकेत बि मिलण शुरू थींदा। इहो नियम आहे त असां सुठो सुठो पंहिंजो पाण खे भावना सां भरे छॾियूं, प्रेम सां भरियूं, ॿिए खे बि प्रेम ॾियूं, पोइ ॾिसो बदिले में असांखे बि प्रेम ई मिलंदो। ईर्ष्या द्वेष ये हटाए छॾियूं, लोभ लालच स्वार्थ अहंकार इहे सभु हटाए करे प्रेम सां भरिजी वञूं त भावना सुठी थी वेंदी। भावना सुठी थींदी त असांखे पोइ सही में जॾहिं भगवान ईंदो किथे त असां सुञाणे वठंदासीं। जॾहिं राम आयो न हिते जनकपुर में, त सभिनी जी भावना अलॻि अलॻि। कंहिंखे दुश्मन नज़र आयो राम में, उहो लिखे थो तुलसीदास, देखहि रूप महारण धीरा, मनहु वीर रस धरे शरीरा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। डरे कुटिल नृप प्रभु ही निहारी, मनहु भयानक मूरत भारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। हाणे ॾिसो कंहिंजी भावना कहिड़ो कमु थी करे। पहिरीं त उहे राजा वेठा हुआ जेके शूरवीर हुआ, रणधीर, महारणधीरा, जेके रणधीर माना लड़ाईअ में बि जेके धीरज रखी सघनि, भॼन न, महान लड़ाईअ में बि जेके धैर्य रखी बीहनि, उन्हनि खे रणधीर चइबो आहे। पर उन्हनि रणधीरनि बि जॾहिं राम खे ॾिठो त उन्हनि खे लॻो ही असां खां वधीक शूरवीर आहे। इहा आहे भावना। उन्हनि जी भावना उन्हनि खे इहो चवारायो कि असां रणधीर त आहियूं, हिननि जे चाल सां पियो थो लॻे कि ही बि भॼण वारा कोन्हनि। दुश्मन खे ॾिसी हिननि जो आत्मविश्वास ॿुधाए पियो थो ही शूरवीर आहिनि। ऐं उन्हनि ॿुधो हूंदो कि भाई हिननि यज्ञ जी रक्षा कई। त देखें रूप महारणधीरा, मनहु वीर रस धरे शरीरा। उन्हनि खे ईअं नज़र आयो कि हिन में नव ई रस ईंदव। हाणे श्रृंग नव रस थींदा आहिनि न, त ही पहिरियों आयो आहे वीर रस। उन्हनि रणधीरनि राजाउनि खे ईअं लॻो कि ईअं थो लॻे कि जेको वीर आहे रस, उहो अॼु रूप धरे आयो आहे। उन्हनि खे वीरता नज़र आई राम में। अच्छा, ॿिया अहिड़ा बि हुआ जेके कुटिल हुआ। कुटिल सम्झंदा आहियो न, अंदर कुछ ॿियो ॿाहिरि कुछ ॿियो।
उनखे कुटिल चइबो आहे। ॿाहिरां मिठो ॻाल्हाईंदो हे 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 हे, ऐं भीतर में सॼी जानकारी गॾु कंदो, उनखे कुटिल चइबो। सिंपल हिकु अखर ॾियणो हुजे त जलेबी, हिकु अखर में कुटिल जलेबी। जासूसी बि करणी आहे। असां जिते पाठ रखियो आहे न, उते हिकिड़ी माई पाड़े में रहंदी आहे जलेबी उन्हनि जे, त मां नोट कयो उहा बार बार झांके, वरी अंदरि वञे, वरी ॾिसे, वरी अंदरि वञे, अचे वञे। सम्झी वियासीं जासूसी करण लाइ आई आहे हीअ। त इन्हनि खे चइबो आहे कुटिल। जिन खे जासूसी बि करणी आहे, नज़र बि रखणी आहे, ऐं अगरि ॾिसणो आहे कि जासूसीअ में इहो पतो पियो कि कुझु सुठो ई आहे उते, त सुठो स्वीकार बि कोन्हे करणो, पोइ कूड़ ॻाल्हाइणो आहे ऐं पंहिंजे हुनखे पंहिंजी ॻाल्हि खे सुठो करे ॿुधाइणो आहे, उनखे चइबो आहे कुटिल। हिते अहिड़ा राजा वेठा हुआ जेके कुटिल हुआ। उहे जेके हुआ न, उहे कुटिल इन करे हुआ कि एतिरो उन्हनि में साहस कोन हो, या त लोन वठी करे राजा ठहिया हुआ, ओधर ते रथ बथ थोड़ो वरितो हूंदनि, मुकुट वुकुट पाए आया हो ऐं बराबरी करे वेही रहिया हूंदा। कुटिल उहे ॾकी विया राम खे ॾिसी करे। हू जेके आहिनि वीर, जेके वीर राजा, उहे ॾकिया कोन, पर उन्हनि खे लॻो ही असां खां वधीक वीर आहे, इहा उन्हनि जी फीलिंग। ऐं जेके कुटिल हुआ उन्हनि जी फीलिंग कहिड़ी, राम खे ॾिसी डरे, ॾकी विया, भय थी वियो। डरे कुटिल निरप प्रभु ही निहारी। जीअं कोई नकली सत्संग कंदी हुजे जलेबी बाई, ॾाढो जोश सां, हुन सां उत्साह सां ज्ञान ॾींदी हुजे, ऐं ओॾी महिल कोई सचो संत अची वञे त उन जी हालत कहिड़ी थींदी, कुटिल जी। उहा ई हालत हिननि जी राजाउनि जी थी। पंहिंजो डपु, ओॾी महिल थींदो आहे पंहिंजो डपु कि मां लिखां किथे। भयानक मूरत भारी, इते भयानक रस अची वियो। नव रस ॿियो ॿुधो। रहे असुर, उते असुर बि आया हुआ, सम्झो रावण जहिड़ा ॿिया असुर आया हुआ, पर उहे वरी रूप मटाए आया हुआ। उहे पंहिंजो रूप चेंज करे राजाउनि जहिड़ा थी करे वेठा हुआ। उन्हनि खे छा महसूस थियो? रहे असुर छल छोनिप बेशा, तिन प्रभु प्रगट काल सम देखा। उन्हनि खे त पंहिंजो काल नज़र आयो। अरे बाप रे, हीरन त उहे ई आहिनि जिन मारीच खे अहिड़ो परे फिटो कयो ऐं सुभाऊ खे त मारियनि, वियूं या उथूं, रुके की जाए। उहे ईअं अची विया कि काल अची वियो असांजो, किथे हिते न मारे असांखे। इहो सभु कीअं कंहिंसां पियो थो थिए? भावना सां। हर कंहिंजी भावना अलॻि अलॻि। हाणे जेके माण्हू आहे पुरबासिन देखे दो भाई, माण्हुनि आम जनता जेॾी महिल ॾिठो त उन्हनि खे नरभूषण लोचन सुखदाई, उन्हनि खे त सुखदाई, सुख ॾियण वारो लॻो राम। आराम से चांद ने कहा चांदनी की कसम नहीं, मैंने पूछा चांद से।
प्रभु से, सवेरे का उजाला भी प्रभु से, चांद में शीतलता उसी की, सूरज में तेजपन उसी से। मैंने पूछा सूर्य से कि देखा है कहीं मेरे राम सा हंसी, सूर्य ने कहा किरणों की कसम नहीं, नहीं। से के देखा है कहीं मेरे राम सा हंसी, फूलों ने कहा कलियों की कसम नहीं, नहीं। मैंने पूछा चांद से, पुरबासिन देखे उदो भाई, नरभूषण लोचन सुखदाई। अखियुनि खे सुख ॾियण वारा लॻा। थींदो आहे न कंहिंखे ॾिसी करे अखियूं थधियूं थींदियूं आहिनि, कंहिंखे ॾिसी करे चवंदा आहिनि न अखियूं रत ते छा चइबो आहे, कंहिंखे ॾिसी अखियूं रत सां भरिजी वञनि। पोइ हूंदसि का दुश्मनी बुश्मनी का कुछ कयो हूंदईंसि, बिगाड़ियो हूंदईंसि त ॾिसी करे बाहि भरी वञे। पर राम खे ॾिसी अखियूं शीतल थी वयूं कंहिंजूं नगर वासियुनि जूं। हाणे ॿियो ॾिसो, तुलसीदास कुछ बि नथो छॾे, ॻाल्हियूं ओपन पियो थो करे। नारी बिलो कई हर्ष हीअं निज निज रुचि अनुरूप। स्त्रियूं जेके आहिनि उहे ॾाढो ख़ुशि थियण लॻियूं, पर भाई सिर्फ़ु एतिरो लिखी आहे कि ख़ुशि थी वयूं त काफ़ी हो न। लिखे तो अलॻि अलॻि हर कंहिंजी अलॻि अलॻि रुचि, मायुनि जी बि अलॻि अलॻि का रुचि थींदी आहे, उमिरि जे अनुसार हूंदो। अगरि का अहिड़ी हूंदी दादी त हीअ जवान आहे कि ॿुढी आहे, हीअ वकील ज़ाल आहे, ये ॾाढी पुराणी आहे हिन दरबार जी, के ऐं ये नंढी थी लॻे न कोमल, त के ईअं सम्झो के 10 साले ताईं छोकिरियूं, के 10 खां 15 ताईं, के 15 खां 20 ताईं, के 20 खां 25 या 7 साले जो थींदो आहे। 7 साले जी उमिरि, के 14 साले जी उमिरि वारियूं, के 21 साले ताईं, के 28, के 35, 70 ताईं खणी वञो हिन जी उमिरि ताईं। त हर कंहिंजी अलॻि अलॻि फीलिंग। ईअं थींदो आहे छा? थींदो आहे। वाह, पहिरीं या त मूंखे ख़ुशी थी तव्हां स्वीकार कयव ऐं असांजो ज्ञान वधायव थोरो। मां इनखे ज्ञान चवंदो आहियां। नॉलेज इहो आहे असली, हू थोड़े कि मेरे को चप्पल पहनना गुरु ने सिखाया, हे असली सांसारिक व्यवहारिक ज्ञान। तुलसीदास लिखे तो नारी बिलो कहीं, नारियूं स्त्रियूं राम खे ॾिसी करे ॾाढियूं ख़ुशि थियूं थियनि, पर नारी बिलो कहीं हर्ष हीअं निज निज रुचि अनुरूप, पंहिंजी पंहिंजी रुचिअ जे अनुरूप। हाणे उहो बि थी सघे थो कि कंहिंजी रुचि कहिड़ी थींदी आहे। कंहिंजी रुचि ईअं थींदी आहे कि बस ॾिसण में सुठो थो लॻे,
जीअं किशोर अवस्था वारियूं छोकिरियूं जेके हूंदियूं जिन में अञा काम प्रगट कोन थियो आहे, उन्हनि जे लाइ केवल काम जे बिना ईअं ई सुठो थो लॻे। ऐं के वरी शादीशुदा उहे काम सां गॾोगॾु प्रेम बि सां गॾोगॾु ऐं दर्शन थियूं कनि मायूं। अहिड़े तरीक़े सां जेके ॿुढियूं हूंदियूं से वरी पुट जे रूप में ॾिसंदियूं हूंदियूं राम खे। त अलॻि अलॻि स्त्रियुनि जी फीलिंग अलॻि अलॻि, फीलिंग सभिनी जी अलॻि अलॻि, पर सभिनी जी सुठी। उन्हनि जी उमिरि जे अनुसार राम जे प्रति अलॻि अलॻि फीलिंग। जन सोहत सिंगार धर मूरत परम अनूप, इहो आहे श्रृंगार रस, श्रृंगार रस। हाणे जेके विद्वान वेठा हुआ ज्ञानी, उन्हनि खे नज़र आयो कि पही जेको आहे न राम निराकार मां साकार थी आयो आहे, ही ईश्वर आहे, पर अॼु ही साकार आहे, पर असांखे पतो आहे ही मूलतः निराकार आहे। त उहे ज्ञानी भगवान जे उन विराट रूप जो चिंतन करण लगा। विदूषण प्रभु विराट मह दीसा, बहुमुख कर पग लोचन सीसा। कि भाई विराट उनखे चइबो आहे जंहिंजा ॾाढा हथ आहिनि, ॾाढा पेर आहिनि। हिननि ज्ञानियुनि खे उहो नज़र अची वियो। ज़रूरी थोड़ी आहे कि नज़र ओॾी महिल अचे। कोई मंत्री हिते अची वञे बिना हुनजे भीड़ जे, ईअं ई अची करे बस उहो कोई मंत्री हुजे विधायक हुजे ऐं ईअं ई वेही रहे, त आहे त सामान्य माण्हू, पर असांखे ख़बर त आहे न कि वास्तव में केरु आहे, हिन जो केतिरो पद आहे, केतिरी हुनजी शक्ति आहे। तीअं ई इन्हनि खे ज्ञानियुनि खे नज़र आयो कि राम हींअर सामान्य अवस्था में आहे, पर असांखे ख़बर आहे हिन जी केतिरी शक्ति आहे। उहा हींअर नज़र नथी अचे, पर हुननि कल्पना करे वरिती। सिसु बहुमुख कर पग लोचन सीसा, ही उहो आहे जंहिंजा अनेक हथ आहिनि, अनेक पेर आहिनि ऐं अखियूं बि आहिनि, मुंहं बि आहिनि। उन्हनि इहा भावना रखी राम में। हाणे जनक जा कुटुंबी ॾिसनि था। जनक जात अवलोक ऐं कैसे, सज्जन सगे प्रिय लागे जैसे। राजा जनक जा जेके पुट भाइटिया ॿिया घर जा वेठा हुआ न, उन्हनि खे ईअं लॻो कि ही असांजो पंहिंजो आहे, पराओ आहे पर पंहिंजो थो लॻे असांखे। शायदि भई न्याणो ठहिण वारो आहे त पंहिंजो पियो थो लॻे उन्हनि खे, या उन्हनि जी फीलिंग, उन्हनि जी भावना। ऐं सहित विदेह बिलोक हैरानी, राजा जनक पाण छा पियो थो महसूस करे ऐं उन जूं राणियूं छा पियो थियूं महसूस कनि। सिसु सम प्रीत न जात बखानी, पंहिंजे पुट वांगुरु पिया था ॾिसनि राम खे। उहे राणियूं जनक जूं पंहिंजे पुट जे समान। जोगिन परम तत्वमय भाषा, शांत शुद्ध सम सहज प्रकाशा। जेके योगी उते वेठा हुआ उन्हनि खे नज़र आयो कि जेको ब्रह्म आहे, शांत आहे, शुद्ध आहे, सम आहे, स्वत प्रकाश आहे, उहो परम तत्व हे आहे। इहे शयूं उन्हनि खे राम में नज़र आयूं। जेके भगत वेठा हुआ उते, हरि भगतन देखे दो भ्राता, इष्ट देव इहे सभु सुख दाता। उन्हनि खे पंहिंजो इष्ट देव नज़र आयो जेको सभु सुख ॾियण वारो आहे। हाणे सीता जेॾी महिल ॾिठो, सीता जी भावना छा थी, तुलसीदास चए थो मां वर्णन नथो करे सघां। सीता खे जेको महसूस थियो, मां मूं वटि लेखनी कान्हे। राम है चितब भाई जे सीता, सो स्नेह सुख नहीं कथनिया। और अनुभवती न कहे सक सो, कवन प्रकार कहे कभी को। तुलसीदास चए थो जॾहिं सीता ई नथी ॿुधाए सघे, सीता बि कोन ॿुधाए सघंदी कि मूंखे छा महसूस थी रहियो आहे राम खे ॾिसी करे, त मां किथां ॿुधाए सघंदमि। मां त हिकु साधारण कवि आहियां। उर अनुभवती न कहे सक सो,
कवन प्रकार कहे कवि को, ए विधि रहा जाए जस भाव, तंहिं तस देखेऊ कौशल राव। त अहिड़े तरीक़े सां जंहिंजो जहिड़ो भाव हो ओड़ो ई दशरथ नंदन राम सभिनि खे अलॻि अलॻि नज़र आयो। हाणे हिते मां तव्हांखे कीअं थो नज़र अचां सभिनि खे, कंहिंखे कुछ नज़र ईंदो हूंदो, कंहिंखे कुछ। का चवंदी ये वो ही है जो बुराइयां करता रहता है, का चवंदी ये वो ही है ना, सिंधीअ में चवंदी ही त नंढड़ो हो, मुंहिंजे साम्हूं नंढड़ो त हो इहो, कोई ईअं चवंदो, कोई कुछ। पर इन सां मूंखे कोई फ़र्क़ु कोन्हे पवणो। तव्हां पंहिंजी भावना चेक कयो, उन सां तव्हांजी ख़बर पइजी वेंदी कि तव्हांजे अंदरि छा भरियल आहे, मिठास भरियल आहे या ज़हर भरियल आहे। पंहिंजी उहा भावना चेक कयो ऐं इन दोहे ते रखूं था, राजत राज समाज महु कौशल राज किशोर, सुंदर श्यामल गौर तन विश्व बिलोचन चोर। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।